नसीराबाद में खबर ईंदा हलो त वगण शहर भरसा गुजरियल रात देर से बठे त नामालूम चोर सोलर प्लेट पखो बैटरी ऐं ॿियो पियल सामान ॿोरे फरार थी विया। मुतासिर जो एहतजाज सामान वापस कराइण जी घुर। उन ॾस में बटे मालिक शाहनवाज ॿुधायो त गुजरियल रात नामालूम चोर ठहियल कमरे खे खाट हणी पियल सामान बैटरी सोलर प्लेट पखो ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि, जॾहिं त बठे ते कम कंदड़ मज़दूर जो भलोड़ गॾह पिण चोर काए विया आहिनि। अहिड़ी शिकायत वगण थाणे ते दाख़िल कराई आहे। आला इख्तियारियूं नोटिस वठी चोरी थियल सामान वापस कराए ॾियारीनि। हुन एसएचओ वगण अब्दुल मजीद नारे जो ॿुधायो त मुतासिर बटे मालिक जी शिकायत दाख़िल कई आहे। हर तरह का जांच करे चोर गिरफ्तार कया वेंदा। चोरियूं कंदड़ कुछ नशो वापराईंदड़ आहिनि। मंशात खिलाफ सख्त कदम खणी रहिया आहियूं। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।